मीर शाहनवाज़ खान जेतिरो मूं मथां ज़ोर पइजी वियो आहे तव्हां उनजो अंदाज़ो ई नथा लॻाए सघो। सूबेदार साहब, इहा त मूंखे ख़बर आहे त मंसूर खान जी मथे ताईं ॼाण सुञाण आहे, पर घटि में घटि तव्हां त मूंसां वफ़ादारी कयो हा। पोइ त मूं तव्हां सां वफ़ादारी कई न। इहा वफ़ादारी हुई मीर शाहनवाज़ सां जो छापो हणी उन्हनि जे माण्हुनि खे गिरफ़्तार करे अची लाकअप कयो अथऊं। राज़न मंसूर खान जो ज़ोर हुयो त FIR दाख़िल थिए, पर मूं NC बि दाख़िल न आहे कई। तव्हांजा माण्हू आज़ादु आहिनि, तव्हां जेॾी महिल चाहियो वठी था सघो। बाक़ी मां तव्हांजे लाइ छा थो करे सघां? सूबेदार, तव्हां ॿियो कुझु न पिया करे सघो, पर एतिरो त कयो हा त छापे खां घटि में घटि 1 कलाक अॻु में असांखे इतला त कयो हा। जेकॾहिं मां ईअं कयां त राज़न वारा मुराद जे माण्हुनि खे ॿिए हंधि लिकाए न, ऐं मंसूर खान जो शक मूं मथां अञा बि वधीक थिए हा, ऐं राज़न वारनि मथां अञा बि मुसीबतूं वधीक अचनि हा। मूं इहो सोची सम्झी अव्हांखे इतला न ॾिनो ऐं मंसूर खान जा माण्हू आज़ादु करे उन हवाले कया। इहो त तव्हां सुठो कयो, पर हाणे असांजा माण्हू असांजे हवाले कयो त असां महल सां निकिरी वञूं। माण्हू न, हथियार बि आहिनि। तव्हां माण्हू वठी वञो ऐं तव्हांजा हथियार राति ताईं तव्हां वटि पहुची वेंदा। न मुराद, न, इहो कमु मुंहिंजो न आहे। राज़न वारनि मथां पुलिस जो छापो हणाइणु ऐं सोढल वारनि खे पुलिस खां आज़ादु करणु इहो मुंहिंजो न, पर इहो इन मीर शाहनवाज़ यानी मीर जाफ़र जो कमु। मीर शाहनवाज़ ईअं छो कंदो? जॾहिं त मीर शाहनवाज़ असांजो वॾो दुश्मन आहे ऐं रज़न वारनि जो सॼणु, पोइ रज़न वारनि सां एॾी दुश्मनी छो कंदो? हिन वक़्तु राज़न वारनि जी हमदर्दियूं हासिल करे चुको हूंदो, जॾहिं त को केस ई न हो, न ई FIR कटियल ऐं न ई वरी का NC। पोइ तूं ई मूंखे ॿुधा मुराद, तिन राज़न वारनि जा माण्हू अंदरि लाकअप में छो वेहंदा? इहो मीर जाफ़र हिकु तीर सां ॿ शिकार करणु चाहे थो। हिकु त इन राज़न वारनि जूं हमदर्दियूं हासिल करणु चाहे थो, ऐं ॿियो वरी मुंहिंजे कम में टंग हणाइण जी कोशिशि पियो करे। इन जो मतिलबु त असांखे छॾाइण वारो मीर शाहनवाज़ खान आहे। जेको कमु तव्हां न करे सघिया उहो मीर शाहनवाज़ खान करे छॾियो। सोढल, ॻाल्हाइण ॾे सोढल, ॻाल्हाइण ॾे। जेसि ताईं इंसानु पंहिंजी दिलि जी भड़ास न कढंदो न, तेसि ताईं उन जे दिलि खे सुकून न हूंदो। ऐं हा, माण्हूअ खे मुतमइन रहण लाइ ज़हनी सुकून तमामु लाज़मी आहे। हा सोढा, मूंखे जेको चवणो हुयो तूं चई छॾियो। मंसूर खान, हिन जी ॻाल्हि पंहिंजी दिलि में न कजो, छो त हिन अॼु ताईं सॼण ऐं दुश्मन खे सुञातो ई कोन्हे। पर इहा ॻाल्हि मां सम्झणु थो चाहियां त मीर शाहनवाज़ जो उन्हनि में कहिड़ो मुफ़ाद हुयो जो हुन इहो क़दम खयो आहे। उन वक़्तु मां राज़न वारनि खे रुपए मां 8 आना राज़ी करे चुको हुउसि ऐं हू मुतमइन बि हुआ, ऐं मूंखे पूरी उमेद हुई त मां तव्हांजे ऐं राज़न वारनि जे विच में ठाह कराइण में कामयाबु थींदुसि। पर इन मीर जाफ़र मुंहिंजो कमु बिगाड़े छॾियो। अॾे हाणे तुंहिंजे मथां हिकिड़ो बार थो रखां। जी अदा, ॿुधायो कहिड़ो बार था रखो मूं मथां? अॼु खां पोइ जेको मां ॿार कमाए चा न, उन मां सिर्फ़ु मुंहिंजे लाइ रद पचा कंदी कर, ऐं जेको आहे माजिद खणी चई उहो उनखे पचाए ॾींदी कर। अदा, अदा माजिद कमाए कोन थो त खणी छा ईंदो? पोइ भली पोइ कॾहिं वेठो हुजे, मुंहिंजी कमाई मां हिनखे गबो न ॾे। अदा, मुंहिंजो त ख़ैरु आहे, पर अधी किथां खाईंदी? अधी के हिकु वेलो तूं खाराइजां, हिकिड़ो वेलो मां खाराईंदुसि। ठीकु आहे अदा, तूं ॿाहिरि वञ, असां पंहिंजे सामानूं पाण रद पचा करे खाईंदासीं, तूं परेशान न थी। या मां मज़ाक कोन थो कयां, मथां मुंहिंजे सामान में हथु लाथो अथई। मां मोटी अची दिलि ते बेइज़ती कंदो सां, ॿियो वरी ख़ैरु आहे न।
अदा तू अदा जी ॻाल्हियुनि ते कन ई न ॾे, इहो रोज़ रोज़ हीअं रड़ियूं कंदो आहे। अदे हिन चक्कर न अदा जी अखि ख़राब हुई, पोइ हाणे मूंखे को न को कमु करणो पवंदो। अदा जेकॾहिं तू कमु कंदे त इहा सुठी ॻाल्हि आहे, अॻिते हली तोखे शादी बि करणी आहे, सॼी ज़िंदगी अदा मोलू तोखे वेही ते न खाराईंदो न। हा दी तूं त सही थी चएं, पर ॾिसें थी कहिड़ी बेरोज़गारी लॻी पई आहे, कमु मिले कोन थो, वञूं था ॿाहिरि खाली मोटी अचूं था। अदा घर वेठे त कमु न आहे मिलंदो, उनजे लाइ कोशिश बि करणी पवंदी आहे। असां लाइ हाणे जेको बि हुकुम आहे ॿुधायो। बसि मां तव्हांखे एतिरो ई चवंदुसि त तव्हां पाण में फ़ाक़ आख़िर केसि ताईं तव्हां हिक ॿिए जो रत वाहींदो। भली तव्हां रहज़न वारनि सां ॻाल्हायो, जे ॻाल्हियुनि में अचनि था त पोइ असां बि राज़ी आहियूं। तमामु घणी कोशिशि कई पर न मीर जाफ़र मुंहिंजो सॼो कमु विञाए छॾियो। मां त अञा ताईं रहज़न वारनि सां मिलियो ई न आहियां ऐं हू शाम छोकिरी वठण लाइ ई था। मंसूर खान, छा मां कुंज सां मिली सघां थो? न सोडल न, हिन वक़्तु जेकॾहिं तूं कुंज सां मिलंदे ऐं इहा ख़बर उन रहज़न वारनि ताईं पहुती न त पोइ त हू पंहिंजो होश विञाए विया। पोइ छोकिरी जी तव्हांखे पारत आहे, उन्हनि खां ज़िमा खणाए पोइ उन्हनि जे हवाले कजे। हिन ॻाल्हि खे त मां सम्झां थो, पर तव्हां रहज़न वारनि खे चङी तरह सुञाणींदा आहियो। मूंखे इहो ॿुधाए त छा उन्हनि में इंसानियत आहे? तव्हांखे जीअं बि मुनासिबु लॻे मंसूर खान, तव्हां भली उएं कयो, उन बारे में असां तव्हांखे कुझु बि न चवंदासीं। उहो असां सां ठाह कनि था या नथा कनि, तव्हां उनखे छॾे ॾियो। तव्हांजा जेके रहज़न वारनि सां मसइला आहिनि, तव्हां पहिरियां उहे हल कयो। ॻाल्हि ॿुध मुंहिंजी मुराद, न ई मां रहज़न वारनि जो कमदार आहियां ऐं न ई वरी मां उन्हनि खां डिॼां थो, पर उन्हनि बि त इन ई धरतीअ में जनमु वरितो आहे। इन करे ई त मां चवां थो त सभु धरती धणी हिकु बणिजी वञे, पोइ असां पंहिंजा हक़ वठी सघूं था। ही भी ने बागा भी हेरे रे सही तरफ तकड़ो छो तो वनी कमदार है सोचूं त रेस सां मिली अचां ऐं हाल वाल बि वठी अचांसि। और सजन जी दे लथल और रेस का हाल पुछलो छो पादरन कयो तई। मुंहिंजो इहो मक़सदु न आहे, रेस खां सिर्फ़ु इहो पुछी अचां त हाणे जासूसी कहिड़ी करणी आहे। जिन तो के ॿुधायो न त रहज़न वारनि जी मथां जासूसी करणी आहे, उन्हनि वटि केरु अचे थो केरु वञे थो, उन्हनि सां कहिड़ा हाल वाल था कनि। उहा मां जासूसी त करे चुको आहियां, हाणे ॿुधा त छा करिणो आहे। हर चकर तो इहा ई जासूसी करणी आहे। हाणे वॾो सियाणो न थी, रेस खां सॼी पक करे पोइ हिन कम में हथु विझंदुसि। पादर खाने शौक़ ते भली वञे, केरु पादर हणंदो? रेस सी ठोकी थी पादर ॿियो केरु हणंदी। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त ख़ैरु आहे, पोइ रेस सां ॿी चकर मिलंदुसि। तूं जंहिं चकर मिलंदेसि न पादर ई हणंदी। मां रेस जे लाइ जासूसी पैसनि जे लाइ थो कयां, पादरनि जे लाइ न। त पोइ वञी जासूसी कर, ऐं जॾहिं बि तोखे को इनाम मिले उहो अधो अधु थींदो। जेकॾहिं तो मूंखे अधु इनाम जो न ॾिनो न त मां तोखे जासूसी तां हटाए कंहिं ॿिए खे रखंदुसि। ॿियो त मुंहिंजे ख़ैरु आहे न। ॾिठई भॼाई, दुश्मन असांखे हिकु ॾींहुं बि लाक में न रहे सघियो। उहा त ख़बर आहे त तव्हांजे सिर मथां के ॾाढे जो हथु आहे, तॾहिं त हिकु ॾींहं में ॿाहिरि अची वियो। उहो ॾाढो ॿियो केरु न भॼाई, सिर्फ़ु शानवाज़ खान ई आहे। तव्हां त घर अची विया आहियो, राज़न खे किथे छॾे आया आहियो? अदा मीर शानवाज़ खान सां गॾु हुयो ऐं असांखे सौट ककर सां रवानो करे पाण रईस शानवाज़ खान सां निकिरी वियो। छा तव्हां पंहिंजी सॼी ज़िंदगी हिन दुश्मन में गुज़ारणु चाहियो था? असां त चाहियूं था हीअ ज़िंदगी सुकून सां गुज़रे, पर माण्हू बि छॾनि न। तव्हां न, पर माण्हू ज़िंदगी सुकून सां गुज़ारणु चाहिनि था, पर तव्हां उन्हनि खे नथा छॾियो। हर वक़्तु उन्हनि ग़रीबनि खे चूंगू ॾींदा अथो था। भॼाई हाणे इन जो जेको मतिलबु वणे तूं कढ, पर मूंखे चांहि पीआर। लाक में मिलावट वारे खीर जी चांहि पीअण सां सुकून ई न मिलियो, जेको सुकून घर वारी चांहि में मिलंदो आहे। भॼाई जल्दी कर, 4 कोप हाणे चांहि जा तयारु कर, मां ई पींदुसि, थोट ऐं अधे वारनि ॾे उतार ते खणी ईंदुसि। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजी वापसी खां पहिरियां तव्हां मुंहिंजे सोटनि मुंहिंजे भाउ खां
वचन ई वाइदा वठंदव, पर मां उन्हनि खे चङी तरह सुञाणा थी त हू कंहिं बि भरवसे जे क़ाबिल न आहिनि। इन ई करे मां चाहियां थी तूं कंहिं बि ॻाल्हि खे पंहिंजे दिलि में न रख। जेको कुझु चवणु चाहीं थी बेखौफ़ थी चए। अम्मा साइण, जे मूं घर छॾियो त मंसूर जे करे छॾियो। उन खां पोइ हेॾी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई मां हिते पहुती आहियां, त पोइ मूंखे वापसि छो पियो कयो वञे? तोखे वापसि वञिणो पवंदो। हिते रहण जो इहो तरीक़ो न आहे। ॿियो को बि तरीक़ो मुंहिंजा सोट ऐं मुंहिंजो भाउ न सम्झंदा। मां तोसां वाइदो थी कयां त हितां तोखे महफ़ूज़ हथनि में ॾेई ख़ैरनि सां तोखे रवानो कंदासीं, ऐं उन खां पोइ मां पाण तुंहिंजे घर अची तुंहिंजे माउ पीउ ऐं तुंहिंजे भाउ खां तुंहिंजे रिश्ते जी घुर कंदसि। हाँ कुंज, मां तोखे भॼाए करे तोसां शादी करणु नथो चाहियां। इनमें ना ही मुंहिंजी इज़त आहे ऐं ना ही तुंहिंजे घर वारनि जी इज़त आहे, ऐं ना ही तोखे कोई सॼी ज़िंदगी इज़त जी निगाह सां ॾिसंदो। हर हिकु माण्हू पोइ तोखे ताना ऐं मेणा ॾींदो त ही हिकु भाॼो कर छोकिरी आहे। मां तोखे हिन घर में सॼी ज़िंदगी रहण थो चाहियां, ऐं इन जो सही तरीक़ो इहो आहे त मां तुंहिंजे घर वारनि खां तुंहिंजो रिश्तो घुरी तोसां निकाह करे तोखे सॼी ज़िंदगी लाइ हिते वठी अचां। मां तोसां इहो वाइदो थो कयां त मां इहो सभु कुझु करण लाइ हर मुमकिन कोशिश कंदुसि, पर हिन कम में थोरी देरि लॻंदी। तोखे इंतज़ारु करणो पवंदो कुझु। अस्सलाम वालेकुम। कुर्बाना पानी तो भरिया? जी बाबा सही न। अदा थी आयो मंसूर खान का? अदा थी आयासीं, पर इहो कम मंसूर खान जो नाही। कहिड़ो कमु अदा? असांजे मथां जेको पुलिस जो छापो लॻो हो न, उन छापे हणाइण में इन शाहनवाज़ खान जा हथ आहिनि। अदा हथ कंहिंजा बि हुजनि, पर सोढल जो त भलो थी वियो न। पर इहा ॻाल्हि वरी सौट खे नथी वणे। सोढल ॻाल्हि वणण या न वणण जी न हूंदी आहे, पर हर ॻाल्हि माण्हू मौक़े जी मुनासिबत सां कंदो आहे। जॾहिं मंसूर खान असांजे मसइले में हथु विधो त हू बि शाहनवाज़ खान जी चाल जो शिकार बणिजी वियो। असल ॻाल्हि ॿी आहे सौट, पर जेकॾहिं मां ॻाल्हि कंदुसि त तूं विझंदे मुंहिंजी ॻिचीअ में हथु। जॾहिं बि तो का हक़ीक़त बयानु कई आहे, इहो त ॿुधाए मां तो ते नाराज़ कॾहिं थियो आहे? सौट, मां मञा थो त मंसूर खान असांजी चङाई जे बारे में थोरो घणो ज़रूरु सोचियो हूंदो, पर उनजो असल मक़सदु इहो हुयो त छोकिरी खे पाण वटि वठी वञे, ऐं उहो उन मक़सद में कामयाबु थियो। सोट या तुंहिंजी ग़लति सोच आहे त मंसूर खान असांजी आड़ वठी पंहिंजो मक़सदु पूरो करे वियो। असां मंसूर खान खे पंहिंजे पेरनि ते झुकाइण चाहियूं था, उन में तव्हांजो असांखे भरपूर साथ घुरिजे। जे मां तव्हांजो साथ न ॾियां हा त सिर्फ़ तव्हांजे भाइरनि खे सज़ा न अचे हा, पर सोढल जे अगवा जे केस में तूं ऐं कक्कर बि लाकब न हुजो हा। इहा तव्हांजी असांजे मथां भलाई आहे। हाणे सलाह ॾियो त छा करणु घुरिजे। जॾहिं त मंसूर खान अॼु शाम जो छोकिरी खे वापसि करण जो वाइदो करे चुको आहे, त पोइ हिन माण्हूअ खे ठरन ॾियो। तव्हां हिन वक़्तु ई ककर खे वठी मंसूर खान ॾे हलिया वञो। जे खणी चवंदव त तव्हां सां गॾु हलण लाइ मां बि तयारु आहियां। पहिरियां असां वञूं था, जे छोकिरी वापसि करे तो ठीकु आहे, न त पोइ तव्हांखे हलणो पवंदो। छोकिरी त हुनखे हर सूरत में छॾणी पवंदी, पर हुनजे मोट में हू वॾा शर्त रखंदो। हिन करे मंसूर खान जे कंहिं बि शर्त खे
कबूलण जी का बि ज़रूरत न आहे। छोकिरी असांजी आहे ऐं ॾोही मंसूर ख़ान आहे। पोइ असां एतिरा बि चरिया कोन्हूं जो छोकिरी शर्तनि ते वापसि वठी ईंदासीं। हिन वक़्तु मंसूर ख़ान खे सोढ़ो करण जो वक़्तु अची वियो आहे। एतिरो त सोढ़ो कयो जो बिना शर्तनि जे छोकिरी तव्हांजे हवाले करे। हाणे तव्हां फ़िलहाल छोकिरीअ जो बिलो कयो। छोकिरी ख़ैरनि सां तव्हां वटि पहुची वञे पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त मंसूर ख़ान जो कहिड़ो बिलो करिणो आहे ऐं उन में तूं असां ॿई गॾु हूंदासीं। अदा वारा मुसलसल भॼ आहिनि, ख़बर नथी पए त छा करण वारा आहिनि ऐं छा थींदो। तूं अजायो वहम न कर, अहिड़ी काई बि ॻाल्हि न थींदी। भाॼाई पहिरियां अदा वारा सुबुह मंझंदि ऐं राति जी मानी घर में ई खाईंदा हुया। हाणे त उन्हनि खे घर ईंदे ॾिसी किथे थी। ज़ाहिर आहे दुश्मनी हलंदड़ आहे, इहे त मसला ईंदा, पोइ बि इन सभु मसलनि खे मुराद हल करे वठंदो। ख़ुदा कंदो त ईअं ई थींदो। किथे हिन मसइले खे हल करण लाइ मूंखे न क़ुर्बान कयो वञे। मुराद जी बार बार यकीन ॾियारण खां बावजूद पोइ बि तोखे पंहिंजे भाउ जे मथां यकीन आहे। ॻाल्हि अदा मथां भरोसे जी नाहे, पर माहौल कॾहिं कॾहिं अहिड़ो जुड़ी वेंदो आहे जो उन मसइले मां निकिरणु नामुमकिन थी वेंदो आहे। तूं कहिड़े माहौल जी पई ॻाल्हि करे, थोरो मूंखे त ॿुधाए। मुंहिंजी कहिड़े माहौल में शादी थी, छा तूं हुनखे विसारे छॾियो आहे? ख़ैर गुर, अहिड़ो वक़्तु दुश्मन मथां बि न अचे, ना ई माण्हू एॾो मजबूर थी वञे जो घर छॾिणो पए। भाॼाई हीअ जेकी दुश्मनी जी बाहि ॿरियल आहे न, विसामण जे बजाए अञा ॿरंदी पई वञे। मूंखे हिन करे दिलि में ख़ौफ़ वेझी वियो आहे। असां सभिनि खे मालिक साईं पंहिंजी अमान में रखंदो ऐं दुश्मन खां महफ़ूज़ रखंदो। सौट तयारी करे छॾ, अॼु मंसूर ख़ान तरफ़ हलणो आहे। ओए तेरा के जवान जो पुट सोट मां तयारु आहियां, पोइ निकिरूं। मां ॿाहिरियां थो अचां, थोरी तयारी करे वठां, पोइ हलूं था। पोइ तूं अच। टक्कर छा बि थी पवे, हर हाल में छोरी खे वठी अचणो आहे। बाबा तूं छा थो सम्झी त असां घटि कोशिशि कंदासीं? मुंहिंजी न्याणीअ खे मारण जी एॾी जल्दी? न दे कन पुट, इन तरफ़ कन न दे। तव्हांजा कन त असुल खां वठी बोड़ा आहिनि। जेकॾहिं तव्हांजा कन खुलियल हुजनि हा न त तव्हांखे न्याणियुनि जूं आहूं ऐं दाहूं ॿुधण में अचनि हा। अम्मा अञा कूंज वापसि ई न आई, तूं अॻु में ई सुॾकणु शुरू कयो आहे। पहिरियों दुआ करे त कूंज ख़ैरनि सां घर अची वञे। खोड़ सारियूं दुआऊं कयां जेकॾहिं तव्हां न्याणीअ खे वठण लाइ वञो हा, पर तव्हां त न्याणीअ खे मारण लाइ था वञो। त पोइ हिकु माउ पंहिंजी न्याणीअ लाइ दुआऊं कीअं घुरंदी त तव्हां हुनखे वठी अची मारियो? ॻाल्हि त ॿुध, बाक़ी उहो दुश्मन जे तारे ठहे थी। हूअ उते ठहे थी जिथे न्याणीअ जी जान खे ख़तरो न आहे। मालिक साईं कंदो त तव्हां उतां मायूस थी मोटंदव। हाणे जेको तव्हांजो हुकुम हुजे मंठार, असां मञण लाइ तयारु आहियूं। फ़िलहाल तव्हां पासीरा थी वञो, छो त मुराद वारनि जी नज़र में अची विया तव्हां। जेकॾहिं असां पासीरा थी वियासीं त पोइ मुराद जो बिलो केरु कंदो? मूं पंहिंजे सौट हाशिम खे ऐं मुंहिंजे दोस्त खे घुरायो आहे। मंठारे छा इहो कमु तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां कयो था? हिते मुंहिंजी का बि मर्ज़ी न हलंदी आहे। रहिस हुकुम कयो आहे, हुन चयो आहे कुझु ॾींहं लाइ तव्हां पासीरा थी वञो ऐं ॿियनि खे घुराए वठंदासीं। चइबो त रेस असां मां आसरो पले वियो, सिर्फ़ु हिकु कमु न करे सघिया आहियूं, उन खां पहिरियां ॿिया रेस जा कम कया आहिनि। तव्हांजी ज़रूरत पवंदी तव्हांखे ज़रूरु घुराइबो। तव्हां इहो ई सोचे रहिया आहियो न त तव्हांजी औताक मथां पुलिस जो छापो हणण वारो मां आहियां, पर इहा ॻाल्हि हक़ीक़त खां तमामु परे आहे। असां हिते तव्हांजो इहो फ़लसफ़ो ॿुधणु कोन आया आहियूं मंसूर ख़ान। राज़ाना सफ़ाई ॿ माण्हू पेश कंदा आहिनि, हिकिड़ा उहे जेका अॻिए दुर खां कमज़ोर हुजनि ऐं मां न ई तव्हां खां कमज़ोर आहियां न ई हिनो आहे जो सफ़ाई पेश करे मां तव्हां मां जान छॾायां, ऐं ॿिया उहे सफ़ाई पेश कंदा आहिनि जिन जी दिलि में अॻिए लाइ इज़त हुजे, छो जो हू सफ़ाई पेश करे उन्हनि जी दिलि में पंहिंजी इज़त विञाइण न आहिनि चाहींदा। पर हिन वक़्तु तव्हांजे मथां जुनून सवार आहे ऐं तव्हां
कंहिं बि हक़ीक़त खे तस्लीम ई कोन था कयो। असां हर हक़ीक़त तस्लीम करण वारा आहियूं मंसूर खान, पर जंहिं शख़्स जो बुनियादु कूड़ जे ढेर ते बीठल हुजे उन जो कहिड़ियूं सफ़ायूं? ॻाल्हियुनि लाइ घणो कुझु आहे, पर असां हिते ॻाल्हियूं करण कोन आया आहे। असां पंहिंजी छोकिरी वठणु आया आहियूं। राज़न छोकिरी तव्हांजी अमानत आहे ऐं उहा मां तव्हांजी ई हवाले कंदुसि। इहो न सोचो त मां छोकिरी खे को कोर्ट में पेश कंदुसि या उनजी बाक़ी ज़िंदगी सॼी हिते ई रहाईंदुसि। सभ खां पहिरियां त असांजी भेण हिते वठी अचो, पोइ जेकॾहिं तव्हां असांखे पा पलांद ॾियण जो चाहियो था त ॻाल्हियुनि जी तारीख़ रखो, असां हलिया ईंदासीं। तव्हां ऐं राज़न वारनि जे विच में वॾी छिकचिका हलंदड़ आहे। उन्हनि कमीननि असांखे ज़लील करे मारियो आहे। हिकु ॾींहुं बि सुकून जो घर में रहण नथा ॾियनि। तव्हां सां पूरो ॻोठ ॿधल आहे। जेकॾहिं मुराद हिकु हकल कंदो न, सभु जा सभु तव्हां सां गॾिजी वेंदा। उहो त आहे, पर अदा उन्हनि ग़रीबनि खे मुसीबत में विझणु नथो चाहे। पीरल हिकु चकर सभु गॾिजी हली राज़न वारनि मथां हला कईसीं न त इहा मुसीबत टरी वेंदी। जॾहिं ॻोठ वारनि खे असां सां उन्हनि गॾु ॾिठो त पोइ जेको बि ॻोठ वारो उन्हनि खे अकेलो मिलंदो त उन्हनि खे लेटाए विझंदा, बश्क कंहिंखे कोन कंदा। चई सही तो पीरल, आहिनि वॾा कमीना। उन्हनि खां वधीक ज़ालिम तव्हांखे पूरे शहर में ॿियो को हथु न ईंदो। ज़ालिमनि लाइ देग ज़रूरु तपंदी पीरल, ख़ुदा कंदो त हू सभु जा सभु गरक थी वेंदा। इहो त आहे, पर चवंदा आहिनि त ज़ालिमनि खे डिघो रसो मिलियल आहे। जेसि ताईं उन्हनि जो डिघो रसो ख़तमु नथो थिए तेसि ताईं आज़ार ई आज़ार रहंदो। दे ख़बर अॼुकल्ह उन्हनि जो कंहिंसां जहिड़ो थो हले? मंसूर खान सां। पोइ पक समझ त बाबा मंसूर खान हिननि जो हितां पाड़ो ज़रूरु पटींदो। पर मंसूर खान तमामु थधो माण्हू आहे, उहो अजायो कंहिं मथां ज़ुल्म न कंदो। ॿियो मां तव्हां खां कुझु कोन थो करां, बसि छोकिरी खे जान जी अमान मिले हिन जी ज़मानत तव्हांखे ॾियणी पव। तूं असां सां गॾु ॾोह गुनाहनि जो ज़िम्मेवार न आहीं जो तूं असां खां ज़मानतूं घुरे थो। हर को पंहिंजी क़बर भरींदो, पोइ तूं असांजे गुनाहनि खां छो थो तुंहिंजी? राज़न, जिथे बि को इज्तमाही गुनाह थींदो आहे न, उते सभु जा सभु रगड़िया वेंदा आहिनि। हिते हिकु मासूम न्याणी जी ज़िंदगीअ जो सुवालु आहे। हिते हिन गुनाह में सिर्फ़ु उहो शरीक न आहे जंहिं बंदूक हलाई। हर उन शख़्स खां हिन गुनाह जो हिसाब किताब वरितो वेंदो जंहिं उनखे घरां भॼायो, जंहिं उनखे बाज़ियाब कराए, जंहिं उनखे पनाह ॾिनी ऐं जल्लाद जे हवाले कयो ऐं जंहिं उन मथां छुरो हलायो। उहे सभु जा सभु इन गुनाह जा मुर्तकब थियनि था। पोइ तव्हां कीअं था चओ त मुंहिंजा पलव इन गुनाह खां आज़ादु आहिनि? जेकॾहिं गुनाहनि खां तोखे एतिरो भाव थींदो आहे त पोइ छोकिरी खे भॼाइण जूं वाटूं तव्हां न ॾियो आहे। तव्हां ई अहिड़ो माहौल पैदा कयो आहे मंसूर खान जो हिकु छोकिरी तव्हांजे धोखे ऐं फ़रेब में अची पंहिंजो घर छॾण ते मजबूर थी उनखे रुसवा ऐं बदनाम करण वारा तव्हां ई आहियो। जेकॾहिं तव्हां इहो सम्झो था त उनखे ज़िलत ऐं रुसवा करण वारो मां आहियां त पोइ उनखे इज़त ॾियण लाइ बि मां तयारु आहियां। मां कुंज सां निकाह करण लाइ तयारु आहियां। असांजे मुंहं ते धांगी वताए करे वरी चओ था त असां तव्हांजी इज़त कई आहे। वाह मंसूर खान वाह, न्याणी खे घर खां भॼाए वरी चओ था त मां उन सां शादी करण थो चाहियां। छा मंसूर खान, रिश्ता ईअं जुड़ंदा आहिनि जीअं तव्हां था जोड़ियो? बाबा साईं, हीअ मुंहिंजो सौट हाशिम। बाबा साईं, मूंखे हाशिम चवंदा आहिनि। मां शफ़ीक बाबा साईं। बाबा साईं, हिन गुनाहगार खे मिठल चवंदा आहिनि। बाबा तव्हांखे कम त मंठार सम्झाए छॾियो हूंदो? जी बाबा साईं, तमामु जल्द इन मुराद जो शिकार करे वठंदासीं। बाबा हाशिम, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रहे, हाथी लेटाइणो आहे। हाथी हुजे या उठ, बाबा साईं कोन बचंदो। बाबा साईं, इन जहिड़ा केतिरा ई हाथी लेटाए असां हिते पहुता आहियूं। हीउ असांजो पहिरियों शिकार न हूंदो बाबा साईं। अॻु में असां अहिड़ा कई शिकार करे छॾिया आहिनि। तव्हां खां पहिरीं ॿिया बि ईअं वॾा वॾा हवाला कंदा हुआ, कई ख़बरूं कटे हलिया विया। उन खां पोइ तव्हांखे घुरायो आहे। तव्हांखे बाबा साईं, मुराद खे लेटाइण असांजो कमु आहे। बाक़ी हाशिम जी हकल सां दुश्मन जा हाउ रखी वेंदा।
तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधी ख़ुशी थी। बाबा मनठार, हिननि खे रहण जी जाइ बि ॾेखार ऐं हा, हिननि जी बाक़ाइदे ख़िदमत थियणु घुरिजे। जेका शइ बि खपे उहा फ़राहम कई वञे। ऐं हिकु दफ़ो वरी हिननि खे ॻाल्हि सम्झाए चक त इहो कमु 2 ॾींहनि जे अंदरि थियणु घुरिजे। ठीकु आहे? जी बाबा साईं। तव्हां ॿुधो बाबा साईं छा चयो? हू नाकाम बणिजी आहिनि पर असां कोन थींदासीं। असां पंहिंजे टारगेट खां कॾहिं पोइ हिते न आहियूं वठंदा। तोखे मुराद मोल घुरिजे न, अञा को ॿियो कमु। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।